के माफ़ी मिली त हाणे ॿुधायो त ईद कहिड़ी असली ईद इहा न जंहिंमें मदीने जो मीर आयो चओ सुभान अल्लाह ज़ोर सां कुरान पाक के शान कुरान पाक में कदर वारी रात वॾी शान वारी हज़ारनि महीननि खां भली रात कुरान में रब फरमायो आहे लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर आशिकन फरमायो बराबर 1000 महीननि खां भली रात पर ही रात ही ॾींहुं ही महीनो जंहिंमें कुरान वारो पाण आयो कुरान लहे तरात शान वारी सजी सुभान अल्लाह जी गई बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम लैलतुल क़द्रि खैरुम मिन अल्फ शहर 1000 महीननि खां भली छाला भली थी त कुरान पाक लथो आहे पर जंहिंमें मदीने जो मीर आयो त सॼो जहान सुभान अल्लाह सॼो जहान हाणे तव्हांखे ॻाल्हि सम्झायां जे रात पहिरीं रात सोनो नबी अम्मा आमना जीजल जे पेट में आयो पहिरीं रात सुभान अल्लाह किताब लिखन था त कुरैश जेकी साईं जे ॻोठ जा कुरैशी हुआ उन्हनि जा जेकी जानवर हुआ उठ बकरियूं रिढूं गुयूं उन्हनि हिक ॿिए सां अरबीअ में ॻाल्हायो सुभान अल्लाह अॼु मुला पैदा थिया जे नबीअ खे कैब जी ख़बर आहे अंधीअ जाओ त उन टाइम जे जानवरनि खे के ॿुधायो पेट में अम्मा आमना जे अचे पियो मदीने वारो मीर जानवर घर में वधा पिया अल्लाह यो ना जंहिंजो ज़िक्र अल्लाह पियो वधाए जंहिंजो शान रब पियो वधाए बेज़बान जानवरनि पंहिंजी ॿोली में बाबा कोन कयो किताब लिखनि था त अरबीअ में ॻाल्हायो सुभान अल्लाह छा मां ॻाल्हायो सभु पढ़ियल हुआ ॻाल्हाईंगे कोन था अब वो बकरियों गदाहियों जो ढगा जेकी तो हुआ वो सब मौलवी हुआ का अरबी तो मौलवी पढ़ंदा वो जानवर हुआ पर अरबी ॻाल्हाइनि सदको मदीने वारे मीर जो रब खुशीअ में उन्हनि खे ज़बान ॾेई छॾी सुभान अल्लाह मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला आ गया हथ मथे करे चवा जो खुशियां जो ॾींहुं खुदा जो कसम तव्हांजी खुशामद कोन पियो करियां सुबह आलम बिठान ये महफ़िल अहिड़ी महफ़िल आहे तव्हां ईअं सम्झो त मदीने जो मीर तव्हांखे डायरेक्ट ॾिसी रहियो आहे एतिरा आलम जिते गॾु थियनि एतिरा नेक बाना जिते गॾु थियनि अल्लाह जे हबीब एक रवायत बुजुर्ग लिखी आ तो मदीने वाले मीर के बुजुर्ग के ख्वाब में ॾिठो ऐं साईं के अर्ज़ कयो या रसूल अल्लाह तव्हां रोज़े में छा कंदा आहियो कब्र में वली सुता पिया नबी साईं खां पुछो या रसूल अल्लाह नबी सब साईं फरमाया सब नबी जी अफा नबी अल्लाह हय्युन सब नबी जिंदा हन जे सब नबी जिंदा त मदीने वारो मीर भी जिंदा है सब नबियन जो सरदार आशिक के पुछो जने दीदार थियो पुछी या रसूल अल्लाह तव्हां रोज़े जे अंदर छा कंदा आहियो साईं फरमाया कुछ बि न आऊं पंहिंजी उम्मत खे ॾिसंदो आहियां आऊं किताब कोन पढ़ंदो आहियां आऊं कुरान कोन पढ़ंदो आहियां आऊं उम्मतन खे सभिनी खे ॾिसंदो आहियां त मुंहिंजा उम्मती छा छा करे रहिया आहिनि इन हदीस खे साम्हूं रखो ऐं ईअं ॾिसो त सम्झो त मदीने वारे मीर ला इहा बखान परे कान्हे का अल्लाह जो हबीब त ज़मीन ते बि हयातीअ में जन्नत ॾिसंदो अब जन्नत वेझी आहे या बखान ॻाल्हि आहे इहो ई कोन था
अब आप बढ़ाना वे जो जन्नत सत आसमान का मथे आ जन्नत सत आसमान का पो मथे आ अल्लाह जेकी एडी परेश है उन के मदीने जो मीर इत वेई दिसी सके थो जाम रवायत मौजूदन जेकी साईं दिसण जी रवायत घणी अल्हम्दुलिल्लाह मौजूदन पर टाइम मुख्तसर